डहरके में कोरोना वायरस का बचाव लाए एंग्रो फर्टिलाइजर पारा स्प्रे करायो वियो। शहर तोड़े गोठन अंदर लोहो काठीअ जे फटन ऐं ॿियनि धातुनि ते असरअंदाज थियल कोरोना जे वायरस खे ख़त्म करण लाइ स्प्रे कयो वियो। उन मौके ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे डॉक्टर सदोरो नाज़ चयो त एंग्रो डहरके ऐं उन जे भरपासे में कोरोना वायरस खे बेअसर करण लाइ कमु करे पई। सभु ही जेको स्प्रे सघनि था इहो आहे कोरोना खां जेके आयरन जी शयूं आहिनि, मिसाल तौरु फटा पिया आहिनि या बोर्ड लॻल आहिनि या शटर आहिनि दुकाननि जा, असां चाहियूं था त इहे डिसइंफेक्ट थी वञनि कोरोना जे जेको वायरस आहे उन खां। ऐं हीअ कल्ह खां असां शुरू कयो आहे सॼे शहर में जेके मेन बाज़ारूं आहिनि, जेके मेन रस्ता आहिनि, उन्हनि खे इन स्प्रे जे थ्रू असीं डिसइंफेक्ट कंदासीं त जीअं माण्हू कोरोना जो मर्ज़ जेको आहे जेको वायरस आहे उन खां बची सघनि। हुन चयो त एंग्रो पारां ॾियारीदार तबके में राशन विराइण जो कमु शुरू कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk